आलमी अंगनि अखरनि मां ज़ाहिर आहे त सॼी दुनिया जी शुगर पाकिस्तान जी बि वॾी आबादी खे पंहिंजे वकड़ में वठी छॾियो आहे। पर सुबुह जे वक़्तु नाश्ते में कुझु ग़िज़ाउनि सां शुगर ऐं उन खां अॻु जी कैफ़ियत खे घणी हद ताईं कंट्रोल करे सघिजे थो। शुगर जे ग़िज़ाई माहिर डॉक्टर लोरिन हैरिस केतिरनि ई किताबनि जी लेखक आहे जेका चवे थी त सुबुह जे नाश्ते में रेशो ऐं प्रोटीन मुतवाज़िन हुजे त इन जा घणा फ़ाइदा हूंदा आहिनि। संदसि चवणु आहे त नाश्ते में मुकमल कच्छ खे प्रोटीन भरियल ॾही में विझी खाइण सां घणो फ़ाइदो थींदो आहे। इहो ख़ासि तौर ते शुगर जे मरीज़नि लाइ घणो फ़ाइदेमंद साबित थिए थो। इन जो असर सॼो ॾींहुं रत में शुगर खे मामूल ते रखंदो आहे। कच्छ में फाइबर जो भरपूर मिक़दार हूंदो आहे जेको हिक कप में 8 ग्राम ताईं बि थी सघे थो। दुनिया जी अक्सर आबादी लाइ ज़रूरी आहे त रोज़ानो 25 खां 38 ग्राम फाइबर या अहिड़ी ॿी ग़िज़ा खाइनि। इहा ग़िज़ा खंड खे हज़म करण में मदद कंदी ऐं जिस्म में इंसुलिन जी पैदावार बि वधाईंदी। अहिड़ी रीति फाइबर जी आदत टाइप 2 शुगर रोकण में मददगार साबित थींदी आहे। कच्छ खे ॾही में गॾाए खाइण सां प्रोटीन जी ज़रूरत पूरी थी वेंदी आहे जंहिंसां नाश्ते जी तवानाई हासिल थी वेंदी आहे। इन में मुङेरनि जो मखण बि विझी सघिजे थो पर खंड खां मुकमल पासो करणु घुर्जे। मुङेरनि खां सवाइ अखरोट जो मखण बि फ़ाइदेमंद हूंदो आहे छो त इन में ओमेगा 3 एसिड मौजूदु हूंदो आहे। इन खां सवाइ कच्छ में मुङेरा, बादाम, पिस्ता ऐं अखरोट वग़ैरह गॾाए खाइण सां सुठा नतीजा निकिरनि था। इन्हनि सभिनी ख़ुश्क मेवनि में एंटी ऑक्सीडेंट्स मौजूदु हूंदा आहिनि जेके इंसुलिन जी तासीर खे वधाईंदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk